कहिड़ा हाल वालनि उम्मीद आहे त सभु ठीकु ठाक ख़ुशि हूंदो जिते बि आहियो अलाह सभई ख़ुशि रखे। हा इस्लामाबाद जा जेके बहितरीनु रोड रस्ता पार्क्स गार्डन्स आहिनि उहे सभिनी ॾिठा हूंदा, पर अॼु मां हिकिड़ी ॿी शइ बि ॾेखारणु चाहियां तव्हांखे जेका इंतिहाई ज़बरदस्त आहे, इंतिहाई अहम सुठो हिकिड़ो कॉन्सेप्ट आहे जेको मां हमेशह सोशल मीडिया जे थ्रू ॾिठो हूंदो सुज़रियल मुल्कनि में सुठनि मुल्कनि में हूंदो आहे, उहा आहे स्मार्ट स्ट्रीट लाइब्रेरी जो कॉन्सेप्ट। घणनि जॻहनि ते असां ॾिठो आहे सोशल मीडिया जे थ्रू मोस्टली ॾिसंदा रहंदा आहियूं। सो मूं चयो अॼु इस्लामाबाद जी बि तव्हांखे स्मार्ट स्ट्रीट लाइब्रेरी ॾेखारियां। इस्लामाबाद में इहो कॉन्सेप्ट एग्ज़िस्ट करे थो, सिर्फ़ु हितां जा जेको आहे सो स्ट्रक्चर जी ब्यूटी या उन्हनि शयुनि जी न आहे, उनखां अलावा बि इस्लामाबाद में घणो कुझु आहे। उहो ॾिस हाणे मां तव्हांखे ॾेखारियां थी, मुंहिंजे पोयां बिल्कुलु नंढी स्पेस रखे थी, बट स्मार्ट स्ट्रीट लाइब्रेरी जो जेको कॉन्सेप्ट आहे सो तमामु इफेक्टिव आहे मुंहिंजे ख़्याल में। मां कैमरा बैक कयां तव्हांखे अञा बि सुठे नमूने ॾेखारियां थो। एक्ज़ैक्टली स्मार्ट स्ट्रीट लाइब्रेरी जेका CD ठाही आहे, पंहिंजी बि प्रमोशन लॻाए छॾी गॾोगॾु। ॾिसो केॾो न ख़ूबसूरत कॉन्सेप्ट आहे ऐं अहिड़ो मां सम्झां थो सिंध में हुजणु घुरिजे। जे आहे तॾहिं बहितर, जे आहे त उनखे अञा वधाइणु घुरिजे, जे न आहे ज़रूरु थियणु घुरिजे। इस्लामाबाद रुॻो जेको आहे सो घुमण फिरण या सुठनि रोड रस्तनि सां मशहूरु न आहे, बल्कि अहिड़ियूं शयूं बि इस्लामाबाद में हाणे आयूं आहिनि। मुंहिंजे ख़्याल आहे ॿ त मां पाण ॾिठियूं आहिनि स्मार्ट स्ट्रीट लाइब्रेरीज़। इहो कॉन्सेप्ट ॾिसो केॾो न ख़ूबसूरत आहे। ऐं अॻिते मां ॾेखारियां तव्हांखे हिन में हाणे माण्हू किताबूं रखनि पिया। हे ॾिसो हा ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त अहिड़े क़िस्म जा जेके कम आहिनि से थियणु घुरिजनि, त इहे ई जेके आहिनि से ज़हननि में जेका सोच में तब्दीली आणींदा से इहे शयूं आणींदा। ठीकु आहे, वरी मां वीडियो ब्लॉग न ठाहींदुमि हिन ते, बसि एतिरी वीडियो हूंदी। होप तव्हांखे सुठो लॻो हूंदो। ऐं अहिड़े कॉन्सेप्ट्स खे हमेशह साराइणु घुरिजे, प्रमोट करणु घुरिजे। थैंक यू सो मच। हीअ वीडियो मां हिते ई ख़तमु कंदुमि। तव्हां दोस्तनि जी महिरबानी।